खुशखबरी खुशखबरी पेश कजे थी अवां जे शहर में नादे अली मोबाइल स्कीम। ही स्कीम 300 मेंबरनि ते मुश्तमिल आहे। पहिरियां अचो पहिरियां कोन वठो। वधीक तफ़सीलात ऑर्गेनाइज़र अंबर अली भुट्टो। अस्सलामुअलैकुम जाली बज़त असां नादे अली स्कीम खणी आया आहियूं। जीअं त प्यारा ग़रीब दोस्त ॿाहिरि ऐं ख़ुशूसी मेंबरनि जे लाइ हीअ नादे अली स्कीम आहे। उन में असां स्कीम में 1200 रुपया फ़ी मेंबर खां वठा वञनि था हर महीने। उन खां बावजूदि हर महीने हिकिड़ी स्कीम हिकिड़ो गुणो कढियो वेंदो जंहिंमें हिकिड़े ख़ुशनसीब खे मोबाइल ॾिनी वेंदी ऐं हुन तां बक़ाया क़िस्तूं माफ़ थी वेंदियूं। मोबाइल खणी वञी घर ख़ुशी सां कढी सघे थो। इन स्कीम में कुल 300 मेंबर आहिनि। 300 मेंबरनि ते मुश्तमिल आहे। हीअ हर महीने फ़ी मेंबर 1200 रुपया भरींदो ऐं हीअ VC 3 महीननि ते मुश्तमिल आहे। हिन स्कीम में हर महीने 5 कुणा लकी खुलिया वेंदा। 5 लकी कुणनि में जंहिं बि ख़ुशनसीब जे स्कीम में नालो अची वियो उहो ईंदड़ महीने जी क़िस्त उन खां माफ़ कई वेंदी। हिन स्कीम में कुल 2 मोबाइलियूं रखियूं वयूं आहिनि। Vivo S1 सैमसंग जेकी ही मोबाइलियूं आहिनि। ही मोबाइलियूं ॾिनियूं वेंदियूं। जंहिं बि ख़ुशनसीब जी कुणो निकितो उनखे मोबाइल ॾिनी वेंदी ऐं बक़ाया क़िस्तूं माफ़ कयूं वेंदियूं। इन खां बावजूदि असां हिन स्कीम में एडवांस में मोबाइल ॾिनी वेंदी। हिन स्कीम में एडवांस में मोबाइल ॾियण खां 1 महीनो अॻु में 6000 रुपया फ़ी कस्टमर जमो कराईंदो, फ़ी मेंबर जमो कराईंदो। उन खां बावजूदि ईंदड़ महीने में उनखे मोबाइल ॾिनी वेंदी एडवांस वारी। जे बतौर सूरत में हू 2 चेकियूं सरकारी ॾिनियूं वेंदियूं। उन खां बावजूदि उनखे एडवांस में मोबाइलियूं मिलंदियूं। ऐं असां वारा ख़ुशनसीब आहिनि नादे अली स्कीम जी जो भाउ अंबर अली असांखे ना 1200 रुपये में एतिरी स्कीम ॾेई करे असां ग़रीबनि जो हक़ कयो आहे। तव्हां घणा कुणा रखिया आहिनि? साईं असां हिकिड़ो कुणो रखियो आहे। छो त असां मज़दूर माण्हू आहियूं। मज़दूरी कंदा आहियूं जेको असां अफोर्ड करे सघंदा जेतिरो असां रखंदा। फ़िलहालु असां हिकिड़ो रखियो आहे। वॾा घुराईंदा आहियूं जे असां ग़रीबनि जे लाइ 1200 रुपयनि में हेॾी वॾी मोबाइल जी बिल्कुलु ख़ाब में बि असां न पिया अफोर्ड करे सघूं। इन करे भाउ अंबर जा घुराईंदा आहियूं त असांखे 1200 रुपयनि में हेॾी वॾी VIP मोबाइल। घणा रखिया आहिनि? मां हिकिड़ो ई कुणो रखियो आहे। फ़िलहालु 1200 रुपया अला मालिक आहे निकिरी वेंदो। वधीक राब्ते लाइ अंबर अली भुट्टो। मोबाइल नंबर 03337533 वधीक राब्ते लाइ सैयद आसिफ अली शाह 030037179930। मोहम्मद यूनुस भुट्टो। मोबाइल नंबर 0311179923। जफर हुसैन भुट्टो। मोबाइल नंबर 0444494880। ऑफिस एड्रेस अंबर केबिल सब्जी मंडी UC 12 लाड़का।